वेलकम बे ख़बरुनि जी बाक़ायदा शुरुआत में अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF सां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। उमेद आहे त सुठो जवाबु मिलंदो। जेकॾहिं IMF तरफ़ां जवाबु अची वियो त सुभाणे ई ऐवान में पेश कंदासीं। क़ौमी असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हुयो त ख़र्चनि में घटिताई बाबति मालूमात 1.5 महीने अंदरि साम्हूं आणींदासीं। हिन चयो आहे त IMF सां गॾिजी बजट तयारु करणी पई। उमेद आहे त IMF तरफ़ां सुठो जवाबु मिलंदो। हिन चवणु हुयो त जेकॾहिं IMF जो जवाबु अची वियो त सुभाणे पेश कंदासीं। शहबाज शरीफ़ जो चवणु हुयो त ॾखण पंजाब में 10% वधीक लैपटॉप ॾिना वेंदा हुआ। हिन चयो त वज़ीर आला ॾखण पंजाब लाइ रोज़गार स्कीम में 10% इज़ाफ़ो कयो आहे। संदसि चवणु हुयो त पंजाब पंहिंजे वसीलनि सां वफ़ाक़ जा मंसूबा मुकमल कया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुख़ालिफ़ धुर अवामी मफ़ाद में असां सां गॾिजी वेही ऐं एहतजाज बदिरां तजवीज़ूं ॾे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुख़ालिफ़ धुर अवामी मफ़ाद में असां सां गॾिजी वेहे ऐं एहतजाज बदिरां तजवीज़ूं ॾिए। क़ौमी असम्बली जे बजट इजलास खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम खे हिन वक़्तु इहो फ़िक्र नाहे त केरु जेल में हो, केरु जेल में आहे, केरु जेल वेंदो। अवाम खे रुॻो ॻभे अजे ऐं लटे जो फ़िक्र आहे। अवाम मसइलनि जो हल घुरे थो। मीसाक जमहूरियत खां सवाइ अवाम जूं उमेदूं पूरियूं नथियूं थी सघनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त जॾहिं असां वज़ीर आज़म खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो त असांजो हुकूमत सां मुआहदो थियो हो, पर असांखे PSDP ऐं बजट में एतमाद में न वरितो वियो। जेकॾहिं वज़ीर आज़म सभिनी पार्टियुनि खां राय वठे हा त मुल्क जी सियासी ऐं मुआशी कामयाबी थिए हा। हुन चयो त मुख़ालिफ़ धुर खे बि घुर्जे त उहो असां सां गॾिजी वेहे। मुख़ालिफ़ धुर एहतजाज बदिरां तजवीज़ूं ॾिए। पाकिस्तान जूं मुआशी हालतूं कंहिंखां बि लिकल न आहिनि। दुआगूं आहियूं त वज़ीर आज़म पाकिस्तान के ॾुखियाईनि मां ॿाहिरि कढे। मेरा तजवीज़ वज़ीर आज़म साहब और वज़ीर ख़ज़ाना के लिए ये होगा कि चार्टर ऑफ द इकोनॉमी अपनी जगह, हमारा बजट बनने से पहले, हमारा PSDP बनने से पहले आपके एलाइज के साथ भी, आपके अपने मेंबर्स के साथ भी और ऑपोजिशन को भी दावत दिया जाए कि हम बैठे आने वाले साल का बजट आ रहा है, हुकूमत का मजबूरियां ये हैं, पाकिस्तान के अवाम के मसले ये हैं, आपका तजवीज़ क्या है? जनाब स्पीकर, इस कदम से बेहतरी होता। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त महांगाईअ में कुझु घटिताई अची रही आहे। उमेद आहे त अवाम उन घटिताई खे महसूस कंदो। हुकूमत महांगाई घटि करण में कामयाब थी त उहा सभ खां वॾी कामयाबी हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बजट मां हाकारी शयूं कढणु ॾुखियो आहे। असां चाहियूं था त टैक्स नेट में वाध थिए। असां चाहियूं था त माफ़ियाज़ खे पकड़ियो वञे, पर अञा ताईं नाकाम आहियूं। असांजो फ़लसफ़ो आहे त जेकॾहिं टैक्स नेट खे वधाइणो आहे त शाहूकार माण्हुनि ऐं कंपनियुनि ते डायरेक्ट टैक्स लॻाइणो पवंदो। और हमारा उम्मीद है कि हुकूमत वो पॉलिसीज जारी रखेंगे जिसके नतीजे में ये महंगाई में कमी आ रही है, और उम्मीद है कि इस महंगाई की कमी को अवाम महसूस करेंगे, आम आदमी महसूस करेंगे। और अगर 5 साल में हुकूमत सिर्फ इस एक कदम में कामयाब होता है, मेरे ख्याल में ना सिर्फ सियासी तौर पे इनके लिए एक बहुत ही बड़ा कामयाबी होगा, मगर पाकिस्तान की अवाम की सबसे बड़ा मुतालबा जो है वो महंगाई के हवाले से एड्रेस हुआ होगा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो असां सिंध में टैक्स कलेक्शन ऐं टैक्स नेट खे बहितर करियूं पिया। असां वापारियुनि खे ड्रेजाइण जी कोशिशि न पिया करियूं। असां नेब ऐं FIA खे इस्तेमालु न पिया करियूं। इहा हिकमत अमली कामयाब थी आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे सेल्स टैक्स जमा करण जो अख़्तियार ॾिए। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सब्सिडी फैक्ट्रियुनि बदिरां आबादगारनि खे ॾिनी वञे। जेकॾहिं असां तयारी कंदासीं त दुनिया मां बि उमेद रखी सघूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां उमेद था करियूं त मौसमी तब्दीलियुनि खे साम्हूं रखियो वेंदो। समूरा सूबा गॾिजी फ़ैसिलो कनि त ग़रीबनि खे मुफ़्त सोलर पैनल ॾिना वञनि। हुन चयो त लोड शेडिंग समूरनि सूबनि जो मसइलो आहे। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत तयारु आहे त गॾिजी मनसूबे ते कमु करियूं। वापडा असांखे मायूस कयो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हुकूमत दहशतगर्दी जे ख़िलाफ़ सुठो क़दम खयो आहे। हुकूमत असां सां ॾुखियनि फ़ैसिलनि ते त मुशावरत करे थी, मुख़ालिफ़ धुर ऐं स्टेक होल्डर सां बि मुशावरत थियणु घुरिजे। खीर ते टैक्स को बि सियासतदान नथो लॻाए सघे। दिलि जे स्टंट्स ते बि 18% GST लॻायो पियो वञे। अहमकनि वारा टैक्स वापसि वरिता वञनि त तव्हां सां मुशावरत बि कंदासीं ऐं तव्हांजो साथ बि ॾींदासीं। हम सब जानते हैं कि नैब और पाकिस्तान की मीशत साथ साथ नहीं चल सकती, और जिस तरीके से सियासी बुनियादों पे नैब को इस्तेमाल किया गया उन दिनों में, तो हम सियासतदान हैं, ऑपोजिशन भी सियासतदान है, हम देख लेंगे। जो ब्यूरोक्रेट है
उनका कलम वो नीचे रख देता है। वो क्यों किसी एक साइन की वजह से सियासी बुनियादों में नैब में फंसे? और जो बिजनेसमैन है वो तो बड़े डरपोक होते हैं जनाब स्पीकर, वो तो भाग जाते हैं। तो ये हम सब की मंशूर में मौजूद है। मेरा तो कब से, आजकल तो आपके मंशूर में भी है कि हमने नैब को खत्म करना है। लग भी मुझे रहा है कि जो नैब के सबसे बड़े हामी थे वो भी शायद आजकल इस कदम को सपोर्ट करें। जनाब स्पीकर, नैब है तो हमारे लिए, किसी और के लिए नहीं। और बस आप सब इतने मचोर है। नाणे वारे वफाकी वजीर मोहम्मद औरंगजेब चवा त हुकूमत मुल्क के मुआशी मसलन मां कढण चाहे थी। बजट बाबत हाकारी तजवीज़ुनि जी आजियां करियूं था। कौमी असम्बली जे इजलास दौरान नाणे वारे वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगजेब चयो त बजट 2024 जो बुनियाद होम ग्राउंड रिफॉर्म प्लान है, जंहिं ज़रिए हुकूमत मुल्क के जेके अरसे खां हलंदड़ मुआशी मसलन मां कढण चाहे थी। उन चयो त इन ते अमल दरामद लाइ स्ट्रक्चरल सुधारा तमामु ज़रूरी आहिनि। मूं इन हवाले सां पंहिंजी तजवीज़ुनि खे बजट तक़रीर में तफ़सील सां बयानु कयो हो, पर मां हिकु भेरो ॿीहर इक़्तिसादी सुधारनि जा अहम नुक़्ता अवां आॾो पेश करणु चाहियां थो। हुन चयो त अहम नुक़्तनि में टैक्स खां GDP जे तनासुब खे 13% ताईं वधाइण, एसओ सुधारा, निजकारी तवनाई जे शोबे में सुधारा, ख़ानगी शोबे खे मरकज़ी अहमियत ॾियणु, क़ीमतुनि ऐं कारकर्दगी खे बिगाड़ींदड़ सब्सिडी ख़त्म करणु शामिल आहिनि। इन मंसूबे ते संजीदगी सां अमल करणु शुरू कयो। नाणे वारे वज़ीर चयो त FBR में सुधारनि जो अमल तेज़ कयो वेंदो। FBR में सुधारनि ऐं उन जी डिजिटलाइज़ेशन लाइ 7 अरब रुपया रखिया विया आहिनि। वापारियुनि खे टैक्स जे दायरे में आंदो वेंदो। वक़्तु अची वियो आहे त वापारियुनि लाइ सख़्त क़दम खंया वञनि। हुन चयो त FBR जी वापारी दोस्त स्कीम जो हिसो न बणिजंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे ख़र्चनि ऐं वसीलनि जी फ़ज़ूल ख़र्ची खे घटाइण लाइ क़दम खंया पिया वञनि। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां गॾिजी वसीला वधाइण जी ख़्वाहिशमंद आहे। वफ़ाक़ी काबीना ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जी मंजूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियल इजलास में नेशनल एक्शन प्लान जी एपिक्स कमेटी जे बि फ़ैसिलनि जी मंजूरी ॾिनी वई। तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जे बारे में ग़लति ख़बरूं पखेड़ियूं पयूं वञनि। हिन ऑपरेशन सां लॾ पलाण न थींदी ऐं न ई हीउ ऑपरेशन ख़ासि इलाइक़नि में थींदो। वफ़ाक़ी काबीना ऑपरेशन अज़म इस्तेहकामनि जी मंजूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि काबीना जे इजलास में नेशनल एक्शन प्लान जे एपेक्स कमेटीअ जे फ़ैसिलनि जी मंजूरी ॾिनी वई। काबीना एपेक्स कमेटी तरफ़ां ऐलानियल ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जी बि मंजूरी ॾिनी आहे। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अज़म इस्तेहकाम मुख़्तलिफ़ सिक्योरिटी इदारनि ऐं पूरे रियासती निज़ाम जो गॾियल वीहन आहे। कंहिं नए ऑपरेशन बदिरां पहिरियां इंटेलिजेंस जे बुनियाद ते जारी कार्रवाइनि खे वधीक तेज़ कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जो मक़सदु दहशतगर्दनि जी बाक़ियात जो ख़ात्मो आहे। ऑपरेशन अज़म इस्तेहकाम बाबति ग़लति ॻाल्हियूं कयूं पयूं वञनि, पर वाज़िह करियां त हीउ ऑपरेशन ॿियनि ऑपरेशन जियान आहे। वज़ीर आज़म चयो त हीउ इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन हूंदो जंहिंमें कंहिंखे किथे मुंतक़िल न कयो वेंदो। हीउ ऑपरेशन नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे ऐं हिन खे अॻिते खणी हलणो आहे। अज़म इस्तेहकाम ऑपरेशन में अवाम खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो न पवंदो। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नेशनल एक्शन प्लान जी एपेक्स कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जी मंजूरी ॾिनी वई हुई, जॾहिं त तहरीक इंसाफ़ तरफ़ां ऑपरेशन ते ख़दशा ज़ाहिर कया विया हुआ। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त ऑपरेशन अज़म इस्तेहकाम खे माज़ी जे ऑपरेशन सां भेटाइण सही न आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुल्क में दहशतगर्दनि जी किथे बि रिट न आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ वधीक चयो त माज़ी में सवात ऐं क़बाइली इलाइक़नि में हुकूमती रिट ख़त्म थी चुकी हुई। ऑपरेशन रद्द अल-फसाद ते काबीना ऐं पार्लियामेंट में इत्तेफ़ाक़ राय पैदा कयो वियो हो। बचाव वारे वज़ीर चयो त मुल्क में किथे बि दहशतगर्दनि जी रिट क़ाइमु न आहे थी। ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जी माज़ी जे ऑपरेशन सां भेट करणु दुरुस्त न आहे। माज़ी में सवात ऐं क़बाइली इलाइक़नि में हुकूमती रिट ख़त्म थी चुकी हुई। ख्वाजा आसिफ चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़
जमीयत उलमा इस्लाम फे ऐं अवामी नेशनल पार्टी ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। ऑपरेशन ते अपोज़िशन जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। समूरनि इदारनि खे ऑपरेशन जी हिमायत करणु घुरिजे। हुन चयो त एपिक्स कमेटी में ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सां को बि इख़्तिलाफ़ नाहे। अली अमीन गंडापुर गुझनि लफ़्ज़नि में ऑपरेशन जी हिमायत कई। ऑपरेशन जो मर्कज़ ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान हूंदो। अज़म इस्तेकाम ऑपरेशन लाइ समूरियूं घुरिजूं पूरियूं कयूं वेंदियूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त धाड़ेल हथियार फिटा कनि संगीन ॾोहनि में मुलविस न रहंदड़ ॾोहारी हथियार फिटा कंदा त हुकूमत साड़नि ॻाल्हियूं कंदी। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सखर में थियल इजलास में रेंजर्स ऐं पुलिस समेत समूरनि लाॻापियल इदारनि कारकर्दगी बाबति सदर खे आगाह कयो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील हिन रिपोर्ट में। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कचे जा धाड़ेल हथियार फिटा कनि। जेकी धाड़ेल संगीन ॾोहनि में मुलविस न हूंदा उहे हथियार फिटा कंदा त हुकूमत साणनि ॻाल्हियूं कंदी। जेकी धाड़ेल पकड़िया विया आहिनि उन्हनि खे बि तौबह ताइब थियण जो मौक़ो ॾिनो वेंदो। कचे जे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल एक्शन जारी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे सदारत हेठि सखर में थियल इजलास में रेंजर्स ऐं पुलिस समेत समूरनि लाॻापियल इदारनि पंहिंजी कारकर्दगी बाबति सदर आसिफ अली ज़रदारी खे आगाह कयो। सिंध असेंबली में मीडिया कार्नर ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत में थियल इजलास में चयो वियो त क़बाइली झेड़नि जे हवाले सां मुफ़ाहमती कमेटियूं जोड़ियूं वञनि ऐं झेड़ा ख़तमु कराया वञनि। हुन चयो त क़बाइली झेड़नि में मासूम माण्हुनि जूं जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि। क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ क़बाइली सरदारनि खे मुतहरिक कयो वियो त जीअं उहे माण्हुनि खे सही दग ते आणे सघनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मंशात फरोश बि तौबह कनि त हुकूमत साणनि बि रिआयत कंदी। जेकी मंशात फरोशीअ जो कमु जारी रखंदा उन्हनि सां का बि रिआयत न कई वेंदी। मंशात जे ख़िलाफ़ सिंध सरकार जी पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस ते ॿधल आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जे इजलास जो वाज़िह पैगाम आहे त ॾोहारी हथियार फिटा कनि ऐं हुकूमत सां ॻाल्हियूं कनि। साणनि का बि ज़्यादती थियण न ॾिनी वेंदी ऐं कानून वारो रस्तो अख़्तियार कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जो पहिरियों इजलास बि मंशात ऐं अमन अमान जे हवाले सां अहम हो। सखर में थियल इजलास बि निहायत अहमियत वारो हो। सिंध जे इतलात वारे वज़ीर चयो त इजलास में कराचीअ में स्ट्रीट क्राइम ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं जनवरी ऐं मई में थियल स्ट्रीट क्राइम्स जे अंगनि अखरनि जी भेट कई वई ऐं इहा ॻाल्हि साम्हूं आई त स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते जी सूरत हाल काफ़ी बहितर थी आहे। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध सरकार अॻुवाट ई सिंध पुलिस लाइ जदीद हथियारनि जा हुक्म जारी करे छॾिया आहिनि। उहे हथियार मिलण बि शुरू थी विया आहिनि। पुलिस खे जदीद हथियारनि सां हथियारबंद कयो वेंदो। पुलिस अहलकारनि खे रिआयतूं ॾिनी पयूं वञनि जेको सदर आसिफ अली ज़रदारी जो पुराणो वेयन हो। सदर आसिफ अली ज़रदारीअ जे वेयन जे करे पुलिस जे जवाननि जो मोराल बुलंद थियो आहे। हिक सवाल जे जवाब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन वफ़ाक़ी हुकूमत तजवीज़ कंदी। सिंध सरकार सदाईं सुठे कम जी हिमायत कई आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहे। पीपल्स पार्टी न चाहींदी त मुल्क में अनारकी ऐं अफ़रा तफ़री वारी सूरत हाल पैदा थिए। हिक ॿिए सवाल जे जवाब में हुन चयो त अमन अमान जे हवाले सां जिते ज़रूरत हूंदी उते सरदारनि खे तहरक में आंदो वेंदो। सिंध सरकार ॾोहनि जे ख़ात्मे लाइ समूरनि मुमकिन ऑप्शन्स ते कमु कंदी। हिक ॿिए सवाल जे जवाब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो सिंध में गर्मीअ जी लहर हली रही आहे। हुकूमत तरफ़ां कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। एहतियाती तदबीरुनि जे हवाले सां माण्हुनि खे आगाह कयो वियो आहे। सॼी सिंध में रेन एमरजेंसी जे सिलसिले में इजलास थिया आहिनि। इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जे सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त वॾो वज़ीर कहिड़े बि पार्टीअ जो हुजे वफ़ाक़ सां गॾु हलण में ई बहितरी आहे। बदतरीन ख़दशनि जे बावजूदि असां वफ़ाक़ सां गॾु हली रहिया आहियूं। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर खे जेतिरा बि ख़दशा हुजनि पर खेसि वफ़ाक़ सां गॾु हलणु घुरिजे। हुन चयो त मुल्क में हम आहंगी ऐं इतिहाद जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अवां अञा बि PTI जे बानीअ जे फ़लसफ़े ते हलंदो त मुल्क खे ख़ुदा न ख़्वास्ता नुक़सान पहुचाइण जी ॻाल्हि कंदो। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे चयो आहे त सिखर बेरा जे मुतासिर दरवाज़नि जी बहाली लाइ कोफर डैम 3 ॾींहनि में ठाहियो वेंदो जॾहिं त टूबा 2.5 मण वज़नी ॿोरी कुल्हनि ते खणी दरिया में वञी कोफर डैम ठाहे रहिया आहिनि। आबपाशी वारे वज़ीर ॼाम ख़ान शोरे सिंध असेंबली में ब्रीफिंग ॾींदे चयो त मुतासिर दरवाज़नि खे कूफर डैम सां बंदि करे कैनालनि में पाणी छोड़ कंदासीं। सिंध चवणु हुयो त कूफर डैम जून न पर नवंबर ऐं दिसंबर में ठहंदो आहे जॾहिं पाणी न हूंदो आहे। शिपयार्ड वारनि दर ठाहे ॾियण लाइ 20 जुलाई जी तारीख़ ॾिनी आहे। उन खां पोइ दर लॻाया वेंदा ऐं अक्टूबर में दरनि खे मशीन ते हलंदड़ दरनि में तब्दील कंदासीं। हुन चयो आहे त सखर बैराज जा 2 दरवाज़ा 44 ऐं 47 उन वक़्तु मुतासिर थिया जॾहिं बैराज में 1 लख क्यूसेक पाणी हो। सूबाई वज़ीर चयो त PP हुकूमत माण्हुनि खे मायूस न कंदी। दरवाज़नि खे ठाहियो वेंदो। हुन चयो त ज़राअत लाइ सखर बैराज अहमियत रखे थो। सिंध जो एरीगेशन सिस्टम 1932 खां अॻु मौजूदु न हो। बिना के इंजीनियरिंग जे सिंधु दरिया ज़मीनूं आबाद कंदो हो।
सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त बरतानवी सरकार बैराज ठाहिणु शुरू कया। सिंधु ते बैराज ठाहिण खां पोइ कैनालनि में पाणी जी खोट थियणु शुरू थी। उन खां पोइ ॾुकार वारी सूरत हाल बि थी हुई। हिन चयो आहे त बरतानवी सरकार उन खां पोइ बैराज ठाहिण जो फ़ैसिलो कयो। उन खां पोइ असां जूं ज़मीनूं आबाद थियूं। जेकॾहिं कुदरती निज़ाम हुजे हा त तबाहियूं न अचनि हा। ॼाम ख़ान शौरे वधीक चयो आहे त पहिरियां दरियाहनि खे बंदि न हूंदा हुआ, पाणी अचण ते आबादी थींदी हुई। 1932 खां अॻु कचे ऐं पके जो तस्वर ई न हो, जॾहिं त सखर बैराज खां पोइ बंदि लॻाया विया ऐं ॿाहिरियां माण्हू पके में ऐं क़दीम माण्हू कचे में अची विया। हिन चयो आहे त गेट 47 ऐं 44 उन वक़्तु मुतासिर थिया जॾहिं बैराज में 1 लख क्यूसेक पाणी हो। 2.5 टन जी वज़नी 2000 बोरियुनि जी मदद सां कूफर डैम ठाहियो पियो वञे। हिन चयो आहे त 2022 वारी ॿोॾि में 4 तरबेला जे ॾींहुं ॿोॾि खे मुंहुं ॾिनो, जॾहिं त पीपल्स पार्टी हुकूमत माण्हुनि खे मायूस न कंदी। 92 के अंदर वो 2018 तक अगेन एक प्रॉब्लम आया। अब ये ब्रिटिश सरकार वाले गेट चेंज हो चुके हैं, 92 वाले गेट चल रहे हैं, 18 आ चुका है, 39 गेट के अंदर बैंड आ गया, प्रॉब्लम आ गया, इमरजेंसी नाफिज हुई, पीपल्स पार्टी की गवर्नमेंट थी। ये गेट वो है जो मशीन ऑपरेटेड गेट है, जो गेट 36 हम इंस्टॉल कर चुके हैं। 6 गेट शिपयार्ड ने किए हैं, 36 गेट पाकिस्तान पीपल्स पार्टी ने मशीन के ऊपर किया है। जो 56 गेट हम चेंज करने जा रहे हैं, अक्टूबर से दिसंबर तक 15 गेट बैराज के चेंज हो जाएंगे। 6 शिपयार्ड ने किए, 7वां ये कर रहे हैं। अभी 56 ही गेट शिपयार्ड वाले जो 2022 में लगे हैं वो भी हम चेंज करके मशीन के ऊपर लेके जा रहे हैं। बैराज की हिस्ट्री के अंदर पाकिस्तान के दुनिया की में पाकिस्तान के बैराज की हिस्ट्री के अंदर जून के महीने के अंदर अगर गेट टूट जाए, हाइड्रोलॉजी के इंजीनियर्स को पता है तो कितना बड़ा क्राइसिस है। और उस जून के महीने के अंदर जब बैराज में 1 लाख से ऊपर पानी हो और आप चाह रहे हो उस पानी को हम बोरियों की मदद से रोकें, ये पाकिस्तान की तारीख में नहीं हुआ, ये अब हो रहा है। और पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्कर जियाले सब इस उम्मीद के ऊपर हैं कि इरिगेशन का वो स्टाफ, मैं उससे ज्यादा, इरिगेशन के स्टाफ से ज्यादा, इरिगेशन के अफसरान से ज्यादा गेट 47 के ऊपर जो काफर डैम बनाया जा रहा है, जिसको हम काफर, सिंपल अगर मैं उर्दू में सिंधी में डिफाइन करूं कि उस गेट 47 की जो विड्थ है 60 फुट है और उसकी हाइट जो है 21 फुट है। 21 फुट पानी चल रहा है, 1 लाख क्यूसेक से ज्यादा पानी है, उस गेट से पानी निकल रहा है। उस दौरान हमें बोरियां लगा के वो गेट बंद करना है। 2.5 टन की एक बोरी, वो सिंध के नौजवान डाइवर्स, कभी नहीं हुआ, मैं ये कह रहा हूं, चैलेंज करता हूं, वो क्रेन ऊपर से भेज रही है, मैं वीडियो में आपको दिखा दूं, क्रेन ऊपर से भेज रही है, वो डाइवर्स दरिया में डाइव कर रहे हैं। डाइव करने के बाद वो नाट खोलते हैं, उसकी नाट खोलने के बाद 21 फुट नीचे जाते हैं और वो बोरी जाके प्लेस करते हैं दरिया के करंट के अगेंस्ट। और 2000 दफा वो डाइव कर चुके हैं और बोरी प्लेस कर चुके हैं। और वो काफर डैम इंशाल्लाह ताला 3 दिन के अंदर हम कंप्लीट करेंगे। 50% से ज्यादा आगे मैं दिखाता हूं, वो वीडियो काम पूरा हो चुका है। लेकिन यहां पे तनकीद करने वाले ये नहीं देखते कि एक 2.5 टन की बोरी सिंध के डाइवर्स ने 2000 दफा नीचे लेके गए। ये 2021 फुट नीचे जाते हैं बोरी। और मैं आपको आगे मैप भी शो करता हूं। ये वो गेट 44 है जो निकला है, जो हम रिपेयर कर चुके हैं, गेट 44। ये वो डाइवर्स है, इसको पकड़ते हैं, बोरी से निकालते हैं, 21 फुट नीचे लेके जाते हैं और जाके इस करंट के अंदर इस बोरी को प्लेस करते हैं, इसको बंद करने की कोशिश कर रहे हैं। पहली दफा हो रहा है बैराज की हिस्ट्री में, जून के महीने के अंदर इतने बड़े पानी के अंदर ये रिस्क सिंध के नौजवान, सिंध की रेजिलेंट लोग हैं। जनाबे स्पीकर, अब आ जाएं कि गेट 47 जो डैमेज हो चुका है उसकी पिक्चर दिखा दीजिएगा। वो गेट 47 इमरजेंसी की बुनियाद के ऊपर, ये शिपयार्ड में हम गेट बना रहे हैं। इन्होंने हमें 20 जुलाई की डेट दी है और 20 जुलाई के ऊपर इंशाल्लाह ताला ये गेट बनेगा और हम ये इसको फिक्स कर देंगे, नया गेट। और इन गेटों को अक्टूबर के अंदर फिर मशीन के ऊपर हम नए गेट लगा के, ये गेट निकाल के हम रखेंगे और नए मशीन ऑपरेटेड गेट हम लगाने जा रहे हैं।
ये काम भी पीपल्स पार्टी है। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त माज़ी में हिन ऐवान में इहो नस्ल वेठो हो जंहिं औताकुनि खे स्कूलनि में तब्दील कयो। हाणे उहो नस्ल वेठल आहे जिन स्कूलनि खे औताकुनि में तब्दील कयो। तालीम खाते वारे सूबाई वज़ीर सरदार शाह सिंध असम्बली के इजलास खे ख़िताब कंदे चयो त अरबाब रहीम जे दौर में हिकु ॻोठ अंदरि हिकु कमरे वारा 62 स्कूल खोलिया विया। हुन चयो त हिकु कमरे में 20 शागिर्द विहंदा। अहिड़ियुनि स्कूली इमारतुनि खे छा करियूं? हिकु कमरे वारा स्कूल बंदि करण ख़िलाफ़ को केस आहे त दरख़्वास्त खणी अचनि। सरदार शाह चयो त स्कूल हलायो वञे त असां स्कूल ॾियण लाइ तयारु आहियूं। क्लस्टर स्कूल पॉलिसी बि आणे रहिया आहियूं। मख़सूस स्कूल लाइ मख़सूस उस्ताद मुक़ररु थींदो। सूबाई वज़ीर चयो त ट्रांसजेंडर्स खे स्कूलनि में दाख़िला जी पॉलिसी आणे रहिया आहियूं। उन्हनि खे मुख्य धारा में आणे स्कूलनि में दाख़िलाऊं ॾिनियूं वेंदियूं। हुन चयो त 1972 वारी ॿोली एक्ट ते अमल दरामद कराईंदासीं। सिंधी ऐं उर्दू ॿोलियूं स्कूलनि में पढ़ाइण लाज़मी पढ़ाईंदासीं। ॿोली सेखारण जा कोचिंग सेंटर जल्द शुरू करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त 11,000 प्राइवेट स्कूल आहिनि। उन्हनि में 10% ग़रीब ॿारनि खे मुफ़्त दाख़िलाऊं ॾियारण खे यकीनी बणाइबो। जेकॾहिं उन्हनि स्कूलनि में 40 लख अमीरनि जा ॿार पढ़नि था त 8 लख ग़रीबनि जा ॿार पढ़ंदा त इनक़लाब अची वेंदो। सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचू हो ॿारनि खे अमर जो थञ पियारण वारे मनसूबे ते थींदड़ तनक़ीद जो जवाबु ॾींदे चयो आहे त भली इन खीर सां ॿार थञ शरीक भाउ भेण जो रिश्तो जुड़े थो, पर पुराणे ज़माने में बि ॿारनि जूं हयातियूं बचाइण लाइ ॿारनि खे खीर पियारियो वेंदो हो। सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचू हो सिंध असम्बली में ख़िताब कंदे चयो त हिन जदीद दौर में असां ॿारनि जी हयाती बचाइण लाइ इहो मनसूबो शुरू कयो आहे। छाकाणि त जेके ॿार वक़्त खां अॻु ॼमनि था उन्हनि खे गऊं या पाउडर जो खीर नथा पियारे सघूं। हिन चयो आहे त असांजो मज़हब हुनजी इजाज़त ॾिए थो। असां इस्लामी नज़रियाती काउंसिल खे बि फ़तवा लाइ ख़त लिखियो आहे। जेकॾहिं इहो डपु आहे त थञ शरीक ॿारनि जूं शादियूं नथियूं थियनि त उन्हनि जो नादरा रिकॉर्ड रखंदासीं त जीअं उहे ॿार वॾा थियनि त उन्हनि खे ख़बर हुजे त उन्हनि जो थञ शरीक भाउ या भेण केरु आहे। डॉक्टर अज़रा फज़ल पेचू हो चयो आहे त सिंध में अस्पतालुनि जी बिल्कुलु ज़रूरत आहे ऐं मौजूदु अस्पतालुनि खे अपग्रेड करण जी बि ज़रूरत आहे। सेहत वारी वज़ीर जो चवणु हुयो त सिंध असम्बली खे ख़िताब कंदे वधीक चयईं त एजुकेशन खां पोइ वॾे में वॾो खातो सिहत खातो आहे जंहिंमें ख़र्च जो खातो तमामु घणो हूंदो आहे। डॉक्टर अज़रा फज़ल पेचू हो वधीक चयो त सिहत खाते जे लाॻापिल प्राइवेट अस्पतालूं बि ख़र्च में पूरियूं आहिनि। सिहत खाते जे लाइ बजट जी भेट में ख़र्च तमामु वॾा आहिनि। हुन चयो त असां कोशिशि करियूं पिया त नंढनि डिस्पेंसरीज़ में हाणे 24 कलाक डिलीवरी जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। सेहत वारी वज़ीर जो चवणु हुयो त सूबे में मौजूदु अस्पतालुनि में बहितरी जी गुंजाइश आहे ऐं नयूं अस्पतालूं बि ठहणु घुरिजनि। जॾहिं त वफ़ाक़ खां सूबे खे फंड्स घटि मिलिया आहिनि। मुंहिंजी कोशिशि आहे त कराची ऐं हैदराबाद जी अस्पतालुनि खे बहितर कयां छाकाणि त उहे ॿई शहर मेट्रोपॉलिटन शहर आहिनि। हिन चयो आहे त इहो तासुर ग़लति आहे त वुमेन वेलफेयर खाते खे फंड्स घटि ॾिना विया आहिनि। जॾहिं त हैदराबाद में सिलेंडर धमाके ते अफ़सोस आहे। हैदराबाद में बर्न्स वार्ड ॾिनो हुयो पर इहो न हली सघियो। हिन चवणु हुयो त जेके बि मरीज़ कराची मुंतक़िल थिया उहा इन्हनि खे फर्स्ट एड ॾेई रेफर कयो वियो हो। जेकॾहिं उहे मरीज़ हैदराबाद बर्न्स वार्ड बि हुजे हा त बि मुश्किल बचनि हा। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त बजट में नयूं स्कीमूं शामिल नाहिनि कयूं वयूं। पुराणियुनि स्कीमुनि खे हलंदड़ साल मुकमल कयो वेंदो। फंड मिलण खां पोइ समूरियूं स्कीमूं मुकमल कयूं वेंदियूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह असम्बली जे इजलास खे ख़िताब कंदे चयो त बेघर माण्हुनि खे 2 कमरनि जो घर बि ठाहे ॾियण जो प्रोग्राम शुरू कयो आहे। हुन चयो त रमज़ान पैकेज बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए आवाम ताईं पहुचायो वेंदो। कराची शहर असांजो आहे। पीपी जे दौर में सभ खां वधीक कमु थियो। सूबाई वज़ीर चयो पियो वञे त कराची शहर लाइ कुझु नाहे रखियो। मेगा प्रोजेक्ट सां गॾु ॿियूं समूरियूं स्कीमूं कराची लाइ आहिनि। नादान दोस्तनि खे कराची जूं स्कीमूं नज़र न पियूं अचनि। सैयद नासिर हुसैन शाह चयो त वॾे अरसे खां पोइ को सरगर्म एक्साइज़ वारो वज़ीर आयो आहे जेको पाण चालान काटींदो आहे। मां खेसि परे खां ॾिठो आहे त हू पाण चालान काटे जमा कराईंदो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त कराची में अमन अमान जी सूरत हाल बहितर थी रही आहे। T20 आलमी कप जे सुपर 8 जे अहम मरहले में अफ़गानिस्तान जी टीम बांग्लादेश खे शिकस्त ॾेई पहिरियों भेरो सेमीफाइनल में पहुची वई।
किंग्सटाउन में खेलियल अहम मैच में अफगानिस्तान टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो। बांग्लादेश की टीम पहिरियां बैटिंग कंदी 17 ओवर्स में 105 रन्स ठाहे आउट थी वई। बंगाली टाइगर्स 105 रन्स ही ठाहे सघी ऐं पूरी टीम आउट थी वई। कप्तान राशिद खान 19, इब्राहिम ज़रदान 18 ऐं अज़मतुल्ला उमर ज़ई 10 रन्स ठाहे सघिया। बांग्लादेश तरफ़ा इरशाद हुसैन 3, मुस्तफ़ीज़ रहमान ऐं तस्कीन अहमद हिकु विकेट हासिल कई। अफगानिस्तान जे बॉलर राशिद खान ऐं नवीन उल हक 4 विकेट्स हासिल कयूं। अफगानिस्तान पहिरियों भेरो मेगा इवेंट जे सेमीफाइनल में पहुची वियो आहे।